जसकम शहीद बशीर खान जे सरबराह डॉक्टर न्याज़ कालानी कारपोरेट फार्मिंग ख़िलाफ़ 29 अगस्त ते बदीन में ऐलानियल रैली जे सिलसिले में बुलड़ी शाह करीम प्रेस क्लब में मीट दी प्रेस के ख़िताब कंदे चयो आहे त असुल हक़ीक़त इहा आहे त बबरलो बाईपास ते जीअं सॼी सिंध मुतहद थी कैनालनि जे ख़िलाफ़ ऐं कारपोरेट फार्मिंग जे नाले ते सिंध जूं ज़मीनूं कंपनी जे हवाले करण ख़िलाफ़ हिकु मुतहद मुनज़िम ऐं मुकमिल तौर ते पुरमन जदोजहद हली, जंहिंखां हुकुमरान मुकमिल तौर ते वाइड़ा थी विया ऐं हुकुमरान कूड़े जे आसिरे ते कूड़े जे बुनियाद ते ॾटा वाइदा कया वकीलनि सां, ख़ासि तौर ते त केनाल न ठाहींदासीं ऐं कारपोरेट फार्मिंग ते मसइले ते 1 महीने जे अंदरि अंदरि कचहरी करे उहो मसइलो हल कंदासीं। पर तव्हां ॾिठो हूंदो त कल्ह बि वकीलनि वज़ीर आला हाउस जो घेराव कयो आहे। कारपोरेट फार्मिंग त ते अञा ताईं हुन ॻाल्हियूं न कयूं आहिनि, अञा ताईं हुनखे हुकूमत रद्द करण लाइ तयारु न आहे। 12,60,000 एकड़ ज़मीन जेका आहे उहा सॼी सिंध जी इन कारपोरेट फार्मिंग जे नाले ते कंपनियुनि जे हवाले कई वई आहे, जंहिंखे सिंध मुकमिल तौर ते रद्द करे थी। कारपोरेट फार्मिंग नामंज़ूर ऐं दरिया ते जेको आहे कब्ज़ो डैमनि जी सूरत में, कैनालनि जी सूरत में, उहो कंहिं बि सूरत में क़बूल न आहे, उहो असांखे नामंज़ूर आहे। उन करे असां उन ॿिन्हिनि जे ख़िलाफ़ 29 अगस्त ते जुमे जे ॾींहुं बदीन शहर में हिकु तमामु वॾी रैली कढण जो ऐलान कयो आहे, जंहिंमें असां DC ऑफिस जे ॾाढो धरणो हणंदासीं।